सांगड़ का रिपोर्ट कर रहा है ब्यूरो चीफ गुलाम कादिर कहरी। मुंहिंजो पुट 2 महीननि खां गुम आहे। पुलिस बाज़ियाब कराए ॾे। अली अब्बास नूनारी 3 ॾींहं अॻु टंडो लहर जो रहवासी मोहम्मद इलियास शेख पंहिंजी न्याणी कलसुम शेख सां गॾु चोटियारो लॻे मुंहिंजे घर अची ॿुधायो त मुंहिंजी न्याणी कलसुम तुंहिंजे पुट अली मोहम्मद नूनारी सां कोर्ट मैरिज शादी कई आहे। चोटियारो जो रहवासी अली अब्बास नूनारी पंहिंजे घरवारी सां गॾु नेशनल प्रेस क्लब सांगड़ में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त 3 ॾींहं अॻु टंडो लहर जो रहवासी मोहम्मद इलियास शेख पंहिंजी 27 साला न्याणी कलसुम शेख सां गॾु मुंहिंजे घर आयो ऐं अची शोर शराबो करे हुल्लो करण शुरू करे ॾिनो। मोहम्मद इलियास शेख मूंखे ॿुधायो त 2024 में मुंहिंजी छोकिरी कलसुम तुंहिंजे पुट मोहम्मद अली नूनारीअ सां टंडो लहर में कोर्ट मैरिज सां शादी कई आहे। 2 महीननि खां मुंहिंजो न्याणो अली मोहम्मद लापता आहे। तव्हां उनखे गुम कयो आहे। अली अब्बास जो वधीक चवणो त मुंहिंजे पुट मूंखे ॿुधायो त मां कराची मज़दूरी करण लाइ वञा थो, जॾहिं त मूंखे मुंहिंजे पुट शादीअ जे बारे में कंहिं बि क़िस्म जो इतला न ॾिनो आहे। 2 महीननि खां राब्तो कटियल आहे ऐं नंबर बि बंदि अथसि। सोशल मीडिया ज़रिए इतला मिलियो त मुंहिंजे पुट शादी कई आहे। उन में केतिरी सचाई आहे मूंखे का बि ख़बर न आहे। हुन चयो त 2 महीना अॻु NGOs तरफ़ां घर ठाहिण लाइ 3 लख रुपया ॾिना हुआ। उहा रक़म बि मुंहिंजो पुट अली मोहम्मद घरां खणी गुम थी वियो आहे। असांखे शक आहे त इलियास शेख ऐं उनजी छोकिरी मिली करे मुंहिंजे पुट खे पंहिंजे ॼार में फासाए 3 लख रुपया बि हड़प करे छॾिया आहिनि ऐं मुंहिंजे पुट खे बि अगवा करे रखियो आहे। हुननि चयो त असांखे ख़बर पई आहे त इलियास शेख जी छोकिरी कलसुम शेख हिन खां अॻु बि 2 शादियूं अहिड़ी तरह सां कयूं आहिनि। हीअ माण्हू मासूम ग़रीबनि खे पंहिंजे ॼार में फासाए ब्लैकमेल करे फुरनि था। हुन चयो त मां ग़रीब हारी आहियां, मुंहिंजे पुट खे पंहिंजे ॼार में फासाए मूंखे ब्लैकमेल कयो पियो वञे। हुन चयो त इलियास शेख निकाहनामे में 50,000 रुपया हक़मार ऐं 1500 फुट प्लाट बि लिखारायो आहे, जॾहिं त मुंहिंजे पुट जे नाले को बि प्लाट वग़ैरह न आहे। हुननि शादीअ जो